कराची में एमेजना रोड ते गुल प्लाजा में बाह लगी वही 6 ॼणा सड़ी फौत 20 ज़ख़्मी 13 कलाकनि बाद बि बाह ते ज़ाब्तो न आयो। इमारत में 80 खां 100 माण्हू फाथल हुअण जा इतला। बाह सबब इमारत जो पुठियों हिस्सो ढही पियो। रेस्क्यू तर्जमान जो चवणु आहे त बाह सबब इमारत जा पिलर कमज़ोर थी विया आहिनि। इमारत किरण जो बि ख़दशो आहे। बाह विसाइण दौरान फायर फाइटर फुरकान शहीद थी वियो। रेंजर्स एहलकारनि समेत रेस्क्यू अमलो बाह विसाइण वारी कोशिशुनि में रुधल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां गुल प्लाज़ा खे बाहि लॻण सबब जानी थियल नुक़सान ते दुख जो इज़हार। मुतासिर वापारियुनि ऐं ॿियनि खे हर मुमकिन इमदाद फराहम करण जो हुकुम। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सिंध जे वॾे वज़ीर ऐं मेयर कराची खे बाहि विसाइण लाइ समूरा क़दम खणण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां बाहि सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दुख जो इज़हार। गवर्नर कामरान टेसोरी गुल प्लाज़ा में लॻल बाहि वारे हंधि पहुची रेस्क्यू अमल जी निगरानी कई। सूबाई वज़ीर शजीन नामेमन चयो त सरकारी मशीनरी राति खां बाहि विसाइण में मसरूफ़ आहे। वाक़े में कंहिं जी कोताही साबित थी त सख़्त कार्रवाई थींदी। घर वज़ीर ज़िया लंजार बाहि लॻण वारे वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज बरक़रार। पंजाब में केतिरा ई मोटरवेज़ ट्रैफ़िक लाइ बंदि। मोटरवे M लाहौर खां कोट मोमिन, M3 फैज़पुर खां समंदरी, M4 शाम कोट खां अब्दुल हकीम ऐं लाहौर सियालकोट मोटरवे M11 ट्रैफ़िक लाइ बंदि पिया। हैदराबाद जाम शुरू आहे, ॿियनि शहरनि में बि कोहीड़े। छाछरो भरिसां इज्तिमाही ज़्यादती बाद आपघात जी कोशिश कंदड़ नारी इलाज दौरान फौत। ॻोठ वेझो नारी रंगो भील खे ॿिनि जवाबदार इज्तिमाही ज़्यादती जो निशानो बणायो हो। नारी हैदराबाद जे अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। वाटसन पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं लाश अस्पताल मां खणण खां इनकार। सिंधुड़ी वेझो ज़ाल मुड़स मुबैना तौर गुरबत सबब आपघात करे छॾियो। ॻोठ मोहम्मद अली राजड़ में 55 वरनि जे राजू कोहली ऐं संदसि ज़ाल वण में फाओ खाई ज़िंदगी जो अंतांदो। कोटड़ी जी अस्पताल में मुबैना तौर डॉक्टर न हुअण सबब मरीज़ फौत। वारसनि जो एहतजाज। फौती जे वारसनि जो चवणु आहे त मुख्तियार मेमुन खे दिलि जो दौरो पवण खां पोइ DH खे अस्पताल आंदो। अस्पताल में डॉक्टर समेत को बि अमलो न हुअण सबब मरीज़ फौत थी वियो। DC जामशोरो पारां ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी ख़ातिरी। ठुल में पुलिस जे हिरासत में वरतल नारी पारां एहलकारनि ते ज़्यादतीअ जो इल्ज़ाम। ॻोठ हीरादीन खोसो जे रहवासियुनि इल्ज़ाम हणियो त ऑलडी 52 थाणे जे पुलिस एहलकारनि हिरासत में रखी 5 ॾींहं ताईं ज़्यादतीअ जो निशानो बणायो। नारी जे वारसनि पारां इंसाफ़ जो मुतालबो। राउंती जे कचे में पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन। हिकु ॾोहारी मारण ऐं मुग़वी बाज़ियाब करण जी दावा। पुलिस मूजिब शर गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान ड्रोन हमलनि में ॾोहारी बख्शर मारिजी वियो ऐं मुग़वी मोहम्मद अब्दुल्ला खे बाज़ियाब करायो वियो। PSL में पहिरियों भेरो रांदीगरनि जी बि नीलामी थींदी। ज़रियनि मूजिब PSL गवर्निंग कमेटी जे इजलास में प्लेयर्स ऑक्शन मुतारिफ़ करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में PSL 11 लाइ रांदीगरनि जी रीटेंशन बाबति बि फ़ैसिलो कयो वियो।